बोल तू मुझे मतलब बोल बोल टियो 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 ना इहो बोल जो मां चवे पापा मूंखे त ॿोली विसरी वई आहे बाक़ी जेकॾहिं चवी त कांव वांगुरु कां 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 कयां इज्जत वारे ॾींहुं त तूं ॼाए कोन्हे साहब कट सच्ची नथो करे बाबा ने सिंगरी ॾिढ वांगुरु सहकी वियो हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका जल्दी बोल मां छा कयो मरी था मरी न वञा मुंहिंजो नालो मिठल आहे मूं वलूअ जे घरां चोरी कई आहे रोक रक़म 50,000 10 तोला सोन 50 तोला चांदी ज़नाना कपड़ा बाद त बुरका पोड़ीअ जा चोरी हेतरी चोरी चोरी न तो धाड़ो आयो चो मूं धाड़ो आयो अरे आस्ते पुठीअ में सूट पड़ी गोड़ शुक्र आहे जो लाकप जे ॿाहिरां बीठो आहे न त मिठल जे पर मूंखे कुटे तो धाड़ो आयो आहे मूं धाड़ो न आयो तो आयो अरे बंदूक बोल जल्दी कर बोल मूं धाड़ो आयो आहे मुंहिंजी बंदूक जा कारतूस न कढो यार ॿुध सुभाणे कोर्ट कास में मुंहिंजो मतिलबु आहे त कोर्ट सगोरी में बि इहो ई बयानु ॾिजां भाग मारे हीअं ॼण फुफी भॼाए वियासीं छा ॿुधाईं छा चई बाबा चिरकी तुंहिंजी भेण आहे छा एॾो थो मारी बस कर वांगण महांडरा सिंध जी हर ॼणी असांजी माउ भेण आहे सिवाय ज़ाल खां बाबा भेणूं त सभु मुंहिंजियूं आहिनि हिकिड़ी का मुंहिंजी बि त ज़ाल थिए न जेसिताणी थाणे में फीस न ॾींदे पुलिस जो ख़र्चो न निकिरंदो मोचड़ा रोज़ खाईंदे बाबा भाई पाण खे रिली न बाबो न अम्मा न सोट न माता न पुप्पा न अरे मां ख़र्चो किथां ॾींदो थिए ठीकु आहे इहे मोचड़ा डेली लॻंदा रहंदा